अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, क्या आहियो तव्हां सभु? ठीकु आहियो? बिल्कुलु। अॼु मुंहिंजो प्लैनिंग में त न हुई हीअ रेसिपी, पर मां जॾहिं भाॼी वठणु वियसि त ॾिठुमि त लूणक ॾाढी ताज़ी ऐं सुठी पई मिले। सो मूं सोचियो त अॼु इहा पचायां थी, ऐं जॾहिं पचायां थी त पोइ भला रेसिपी तव्हां सां शेयर करे वठां। लूणक असां सिंधियुनि जे घर में ख़ासि तौर ते ज़रूरु खाइबी आहे, ऐं हाणे जीअं थोरी गर्मी जी मौसम शुरू थी आहे त लूणक जी मौसम शुरू थी वई आहे। लूणक मां पचाईंदी आहियां चणनि जी दाल सां गॾु। चणनि जी दाल ॾिसो भिॼाइण में बि वधीक टाइम वठंदी आहे, घटि में घटि कलाक खनि भिॼाइजे, त मूं हीअ दाल कलाक खनि भिॼाए ऐं बॉइल करे छॾी आहे, बिल्कुलु ॻरी वई आहे। अहिड़ी तरह सां लूणक, हीअ लूणक जंहिंखे उर्दू में चवंदा आहिनि कुल्फ़ा, असां सिंधीअ में लूणक चवंदा आहियूं, इहा बि मूं कटे धोई उॿारे ऐं ॻारे छॾी आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त हीअ बि चङी तरह सां बिल्कुलु ॻरियल आहे। ऐं अक्सर माण्हुनि खे मां ॾिठो आहे त लूणक जा रुॻो पन विझंदा आहिनि, पर ईअं न आहे। तव्हांखे हिन में नज़र ईंदो त ॾांडियूं बि कटियल आहिनि, त जेके थुलियूं ऐं वॾियूं ॾांडियूं हुजनि उहे कटे उछलाए छॾियो, ऐं जेके सनियूं ॾांडियूं हुजनि उन्हनि खे पननि सां गॾु कटे वञो। हीअ मूं उॿारियो आहे, हिन में पाणी आहे, अञा पाणी मां हारींदी न आहियां हिननि शयुनि जो, छो त पाणी हारण सां हिननि जा सॼा वाइटामिन्स जेके आहिनि ज़ाया था थी वञनि। ऐं मूं कुझु प्रोसेस करे छॾियो आहे ज़ाहिर आहे टाइम बचाइण जे लाइ। जीअं मूं दाल बॉइल करे छॾी, लूणक बॉइल करे छॾी, अहिड़ी तरह हिकिड़ो बसर कटे उनजो दाग बि करे छॾियो आहे, ऐं उन दाग में मूं ॿ टमाटा बि विधा आहिनि। बसर कटिजी दाग थी वियो आहे, टमाटर बि हुन में पइजी विया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त अचूं था असां पंहिंजे देॻड़ीअ ॾांहुं। तव्हांखे नज़र ईंदो हिन में त हीउ मसालो मुंहिंजो ठहे पियो। ठीकु आहे, असांखे टमाटरनि खे चङी तरह ॻाढ़िणो आहे, छो त असांजी दाल बि पकल आहे ऑलरेडी, ऐं असांजी लूणक बि पकल आहे। इन करे असां हिनखे थोरो भुञी ऐं चिथे छॾींदासीं। अच्छा, हिन में मूं मसाला न विधा आहिनि। मसाला जेके असांखे विझणा आहिनि उहे आहिनि बिल्कुलु सिंपल मसाला। हीउ ॾिसो, हीउ 1 टीस्पून, 1 नंढो चमिचो ॻाढ़ा मिर्च आहिनि पीठल, 1 नंढो चमिचो लूणु आहे, ऐं अधु नंढो चमिचो हैड रहे। हीअ 3 मसाला आहिनि बेसिक जेके मां हिन में विझां थी। असांजे घणो करे सिंधी खाधनि में इहे ई मसाला हूंदा आहिनि जेके इस्तेमालु थींदा आहिनि, कोई घणा मसाला न विझिबा आहिनि। ऐं ॿियो त हीअ सब्ज़ी ऐं भाॼी त घणो करे हल्के मसाले सां, हल्के मिर्चनि सां ई सुठी लॻंदी आहे। बाक़ी लूणु मिर्च जी जेका क्वांटिटी मां तव्हांखे ॿुधायां, जेको मिक़दार मां ॿुधायां थी, उहो तव्हांजी मर्ज़ीअ ते मुनसिर आहे। त कोई तेज़ खाईंदो आहे, कोई हल्को, पर हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं एवरेज हिकिड़ो खाइजे, न तमामु तेज़ हुजे न तमामु फिको ई हुजे, त उहो वधीक बहितरु रहंदो। कंहिं बि शइ जो हद खां वधीक इस्तेमालु जेको आहे उहो मुनासिबु न हूंदो आहे। त हीअ त इतफ़ाक़नि अॼु मां पंहिंजे प्लैनिंग में अची वई ओचितो, त मूं चयो भला इहा शेयर बि करे था छॾियूं तव्हां सां। सो हीउ मसालो मुंहिंजो रेडी आहे तक़रीबन। हिन में हाणे मां बॉइल थियल उॿरियल दाल ऐं उॿरियल लूणक विझंदसि। त असां हिन में विझूं था, पहिरियों दाल शामिलु था कयूं। हीअ दाल मूं हिन में विझी छॾी, हिनखे थोरो चङी तरह सां पचाईंदासीं। हाणे हीअ पकल आहे, हीअ दाल जेका कची कोन्हे, सफ़ा ॻरियल आहे, ऐं टमाटर बि ॾिठो तव्हां, मसालो बिल्कुलु तयारु आहे, लूणक बि मुंहिंजी पकल आहे। सिर्फ़ु हिनखे असां थोरी देरि वधीक पचाईंदासीं। हाणे हीअ लूणक में कुझु पाणी आहे, इहो पाणी हिन जो ख़तमु थी वञे, सुकी वञे। हीअ हिकिड़ी तमामु मज़ेदार, हिकिड़ो लज़ीज़ ॿोड़ ठहंदो आहे, ऐं ऊन्हारे में त ख़ासि करे सब्ज़ी दाल खाइजे त सिहत लाइ तमामु सुठो आहे, हल्को फुल्को खाधो आहे। हिनखे मां सिर्फ़ु एतिरी देरि पचाइणु चाहींदमि जो हिन जो पाणी सुकी वञे, घणी रस हिन में सुठी कोन लॻंदी आहे। ऐं दाल त असांजी मर्ज़ी हूंदी आहे, जॾहिं रुॻी ख़ाली दाल पचाईंदा आहियूं असांजी मर्ज़ी हूंदी आहे त असां केतिरो हुनखे घाटो रखूं या छिॾो, पर सब्ज़ी जॾहिं पचाइजे त उन में पाणी न छॾिजे। पाणी छॾींदव त सब्ज़ी जेका आहे उहा मज़ो छॾे ॾींदी, उहा वणंदी कोन खाइण में। सब्ज़ी ईअं पचंदी आहे जो हुनजो तेल अलॻि थिए, नज़र अचे। सो हाणे हिन में विझंदसि मां सावा मिर्च, कटे बि विझी सघो था, ऐं हीअं जेकॾहिं तव्हां हिनखे भञी विझंदव टुकड़ा करे त इहो बि सही रहंदो।
ठीकु आहे। सो हीअ मां मिर्च भॻाए हीअ मां विझां थी पंहिंजे ॿोड़ में। सो तेसिताईं हिनखे असां पचाईंदासीं, 5 मिंटनि जो दम ॾींदासीं त जीअं ई हिकु त मिर्चनि जी ख़ुशबू बि हिन में चङी तरह रचिजी वञे ऐं थोरो हिन जो पाणी बि सुके। ऐं ॿियो त दाल ऐं लूणक जेका आहे बिना मिर्च मसाले जे बॉइल थियल आहे, फिकी बॉइल थियल आहे। इन करे असां हुनखे अगरि थोरी देरि जे लाइ दम ॾींदासीं त उन में मसालो जेको आहे रचिजी वेंदो, लूणु मिर्च जो उन में सुठो टेस्ट अची वेंदो। सो सब्जियूं ऐं दालियूं ज़रूरु खाइणु घुरिजनि। पंहिंजे ॿारनि खे हिरायो, उन्हनि खे इन्हनि मज़े मज़े जी अलाह जी नेमतुनि ते हिरायो। छो त रुॻो गोश्त खाइणु या जंक फूड, बर्गर पिज़्ज़ा ऐं चिप्स वग़ैरह खाइणु काई एॾी का सिहत बख़्श ॻाल्हि न आहे, एॾी सुठी ॻाल्हि न आहे। ऐं हाणे हीअ असांजी जॾहिं तयारु थी वेंदी लूणक ऐं दाल, छो त हिनखे 5 मिंट मां दम ते रखंदमि। उहे 5 मिंट मां तव्हांखे इंतज़ारु कोन थी करायां, हीअ पची वेंदो मुंहिंजो जॾहिं खाधो। त फाइनल पिक्चर जेका हिन जी हूंदी उहा हिन जे मेन जेको आहे वीडियो जे मथां तव्हांखे नज़र ईंदी। ऐं जॾहिं थोरो हिन जो मसालो चङी तरह रचिजी वञे, मिर्चनि जी ख़ुशबू अची वञे सावनि मिर्चनि जी, त असां हिन में धाणा मिलाईंदासीं सावा, ऐं उन खां पोइ असां हिन खे सर्व कंदासीं। सो इहा मुंहिंजी अॼु जी रेसिपी हुई। मूंखे उमेदु आहे त उहा तव्हांखे पसंदि ईंदी। कोशिशि कयो पंहिंजे घर वारनि खे सुठो ऐं सिहत बख़्श खाधो खारायो। ॾोई जेको ॾिसो था मूं हिते हेठि रखी आहे ऐं प्लेट ते आहे। अक्सर मां ॾिसंदी आहियां मायूं इहा ढक ते रखी छॾींदियूं आहिनि। देगिड़ी जो ढकु मथां साफ़ु सुथिरो हुजणु घुरिजे, उहो ख़राबु न थियणु घुरिजे। कोशिशि कयो। ही नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जंहिंसां थोरो सफ़ाई बि रहंदी आहे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी तमामु घणी वणंदी। हिन जो मां ढकु लाहियां थी। अञा हिन में थोरो पाणी आहे, इहो सुकंदो, पोइ असां हिन में धाणा मिलाईंदासीं। सो तव्हांजी वॾी महिरबानी ॾिसण जे लाइ। ऐं कोशिशि कजो जेकॾहिं को बि सुवालु आहे, तव्हांखे का शइ सम्झ में न आई आहे, कुझु पुछिणो आहे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। ऐं वीडियो जेकॾहिं तव्हांखे वणे, हीअ रेसिपी वणे त शेयर बि कजो, लाइक बि कजो। त शेयर इन लाइ कजो त जीअं ॿिया बि हिन खे ॾिसी हिन जो फ़ाइदो वठी सघनि। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अलाह वाही।